टाइफाइड मुर्दे जो बुखार हिन वक़्तु जेका हालतूं आहिनि इन में आम दवाउनि ते फ़ाइदो नथो थिए। इन में जेकॾहिं फ़ाइदो बि थिए थो तमामु महांगी दवाऊं यूज़ थियनि थियूं ऐं नुक़सानु थो थिए ॿार खे उन खां कॾ में जो बीमारी थिए। बहितर तरीक़ो इहो ई आहे त उनजो बचाव कयो वञे। सिंपल बचाव जे में तरीक़ा इहे आहिनि त हथनि जी सफ़ाई, पाणी ऐं खाधे जो ख़ासि ख़्यालु करणु खपे। पर हाणे हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट हिकु सुठी सहूलियत ॾिनी आहे जेका 18 नवंबर खां वठी अवेलेबल आहे, ख़ासि तौर ते लाड़काणे जे शहर में। छो जो शहरनि में इहा बीमारी वधीक आहे, तंहिंजे करे जेके ॿार 9 महीननि खां वठी 15 सालनि ताईं आहिनि उनखे मुफ़्त में जेको महांगो टुको आहे मुफ़्त में लॻाराए सघिजे थो। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इहो काउंसिल्स में अवेलेबल आहे ऐं असां सभिनी वालिदीन खे गुज़ारिश कंदासीं त हिन तमामु ख़तरनाक बीमारीअ खां बचाव जे लाइ इहो टुको जेका सहूलियत ॾिनी वई आहे मुफ़्त में उनखे ज़रूरु इस्तेमालु कनि। छो त जेकॾहिं इनखे इस्तेमालु कंदा त अमूमन इन में को नुक़सानु कोन्हे, इहो साइड इफेक्ट कोन्हे, बल्कि 5 खां 10 सालनि ताईं टाइफाइड जो चांस ख़तमु थी वञे। ऐं हिकिड़ो ई टुको आहे